बरसात सबब तबाह थियल घरनि जी ॿीहर तामीर ऐं मिस्किन माण्हुनि खे मालिकाना हक़ूक़ ॾियण लाइ ज़िले इंतिज़ामिया पारां तक़रीब कोठाई वई। तक़रीब में बरसात मुतासिर माण्हुनि खे घरनि जा मालिकीअ वारा सर्टिफिकेट ॾिना विया। जी अॼु असांखे रिस्पेक्टेशन में माना इहो ॾिनो आहे जीअं पहिरियों परायूं जॻहियूं हुयूं हाणे पंहिंजूं जॻहियूं थियूं माना चेक वग़ैरह ॾिनो पंहिंजूं जॻहियूं थी वयूं। जी जी सर्टिफिकेट पंहिंजा ॾिना हुयूं। जी एजाज़ हुसैन जखराणी ऐं डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जे तरफ़ां मिली हुयूं। तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। सफ़ा ठही वियो पट थी वियो इन जे करे असांजा ॿार बच्चा पट ते अची विया इन जे लाइ। हाँ जंहिंजा सर्टिफिकेट मिलंदा भाई था मीटिंग आहिनि। हाँ जंहिंजा सर्टिफिकेट मिलंदा केतिरी ख़ुशी थिए थी? ॾाढी ख़ुशी थिए थी असांखे जाही मिलंदो असांजा बच्चा सुकून कंदा। घणो ख़ुशी थिए थो। घर का बेघर हुआसीं कुछ भी ना है का शइ भी ना है घणी ख़ुशी थिए थो बस ख़ुशी महसूस करे नथा सघूं। ये असांखे सिंध हुकूमत जे तरफ़ां मिलिया आहिनि इहे सर्टिफिकेट इहे आहिनि त माना जेके असां सालनि खां वठी माना ॿियनि जे प्लाटनि ते रहूं पिया उहे माना जेके प्लाट आहिनि उहे असांखे माना जेके आहिनि सिंध हुकूमत माना पंहिंजे नाले ते कराए ॾिना आहिनि त ताकी असां जेके जायूं ठाहियूं उन्हनि में माना असांखे ॿीहर माना कोई उथारे न सघे। माना जी अॼु असांखे रिस्पेक्टेशन में माना इहो ॾिनो आहे जीअं पहिरियों परायूं जॻहियूं हुयूं हाणे पंहिंजूं जॻहियूं थियूं माना चेक वग़ैरह ॾिनो पंहिंजूं जॻहियूं थी वयूं। जी जी सर्टिफिकेट पंहिंजा ॾिना हुयूं। कंहिंजे तरफ़ां मिलियो आहे तव्हांखे? जी एजाज़ हुसैन जखराणी ऐं डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जे तरफ़ां मिली हुयूं। तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। सफ़ा ठही वियो पट थी वियो इन जे करे असांजा ॿार बच्चा पट ते अची विया इन जे लाइ। सो ही सिंध गवर्नमेंट असांजे सैयद मुराद अली शाह साहब जिन ऐं ऑनरेबल फेडरल मिनिस्टर फॉरेन अफेयर्स बिलावल भुट्टो साहब जिन जे अहकामात जी रोशनी में ही प्रोग्राम थियो आहे। असांखे 21 तारीख़ ते लाड़काणे में प्रोग्राम थियो। CM साहब हुकुम कयो त सभई इंतज़ामी ऑफिसर डिप्टी कमिश्नर अॻियनि 2 ॾींहंनि में ॿियनि ज़िलनि में बि ही डिस्ट्रीब्यूशन कनि त उन हुकुम जी पोइवारी में ही पहिरियों वरी असांजे हिन डिवीज़न में ॿियो प्रोग्राम आहे जेको जे DC साहब कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दोस्तनि ऐं साथियुनि सां गॾिजी। तव्हां ॾिठो त एॾो शानदार प्रोग्राम थियो आहे। जॾहिं 2022 जी ॿोॾि आई हुई त उन वक़्तु असांजा जेके घर तबाह थिया उन्हनि जो हिकिड़ो जामियो सर्वे थियो हुयो। उन जामे सर्वे में 1,12,433 घर मुकम्मल फिगर तव्हांखे न करे ॿुधायां थो त इहा सर्वे जी कयल फिगर आहे। उन में इहो फ़ैसिलो बीठो त जेके जेके असांजा पुराणा सदियुनि खां आबाद थियल ॻोठ आहिनि ऐं 100 सालनि खां घर आबाद थियल आहिनि ॻोठनि में पर उन्हनि खे क़ानूनी हक़ कोन मिलियो आहे अञा ताईं। उन्हनि खे जेसि ताईं हक़ न हूंदो त घर जी अॾावतूं या ॿिया मामला त हू कीअं तइ करे सघंदा। इन जे करे गवर्नमेंट ऑफ सिंध हिकिड़ो फ़ैसिलो कयो त घर जी अॾावत में हिकु घर जेको सर्वे थियो जेको मुकमल तौर ते ड्राई पट थियो फुली डैमेज असीं जंहिंखे चऊं पिया उन जे लाइ 3 लख रुपया मुक़ररु थिया। उन सां गॾोगॾु फ़ैसिलो इहो बीठो त इन्हनि खे मालिकाना हुक़ूक़ मिलनि। अॼु उन तक़रीब जो हिकिड़ो इनक़ाद हुयो। पहिरें फेज़ में असां 5000 सनदूं ठाहियूं आहिनि। इन्हनि सनदुनि जी लवाज़मात वग़ैरह पूरा करे वरी 5000 ॾांहुं वेंदासीं। सिंध सरकार पारां मिस्किन माण्हुनि जी परगोर लहण तमामु बहितरीन अमल आहे। कैमरामैन फरहान अली खुसो सां ज़ैन सरकी, सिंध TV न्यूज़, जेकबाबाद।